भगवान भाव स्वीकार कंदा आहिनि। बाक़ी कोई क्रिया भगवान न ॾिसंदा आहिनि। स्त्री आ, पुरुष आ, नंढो ॿार आ, वॾो बुजुर्ग आ, भगवान न ॾिसंदा आहिनि, कुछ भी न ॾिसंदा आहिनि। केवल केवल भगवान भाव ॾिसंदा आहिनि। अरे असां बि अगरि कंहिंसां रिश्तो जोड़ींदा आहियूं, कंहिंखे दोस्त यार ठाहींदा आहियूं या कंहिंसां मित्रता कंदा आहियूं, कोई बि अगरि रिश्तो जोड़ींदा आहियूं संसार जो, त हुनजो पुराणो असां चिठो ॾिसंदा आहियूं, है न, बायोडाटा ॾिसंदा आहियूं, भाई उनजी रिपोर्ट ॾिसंदा आहियूं, माण्हू सही आहे की न आहे, पोइ रिश्तो जोड़ींदा आहियूं। नयो रिश्तो जोड़ण जे लाइ पुराणा सभु असां पतो कंदा आहियूं ॻाल्हियूं। भगवान एॾा दयालु आहिनि, एॾा कृपालु आहिनि, जॾहिं बि कोई भक्त उन्हनि जी शरण में ईंदो आहे, केवल एतिरो चवंदो आहे, प्रभु मां तव्हांजी शरण आहियां। भगवान कॾहिं बि हुनजो पुराणो हिसाब न ॾिसंदा आहिनि, कोई जानकारी भगवान न वठंदा आहिनि। भई हेॾा साल काथे हुयो, छो न आयो, छा कंदो हुयो, मांसाहार कंदो, शराब कंदो, न, हिकु बार प्रभु जी शरण में अची वियो, पोइ दुनिया जो सभिनीनि खां वॾो पापी छो न हुजे, भगवान हुनखे शरण में ॾींदा आहिनि। चओ हरे राम। पंहिंजी शरण रखंदा आहिनि प्रभु, एॾा दयालु आहिनि भगवान। जेको बि अची वञे प्रभुअ जी शरण में बसि। जॾहिं रामायण में भगवान रघुनाथ लंका ते विजय पाती, उन विजय खां पहिरों जेॾीमहिल विभीषण महाराज प्रभु रघुनाथ वटि आया, राम जी वटि आया, त उन्हनि प्रार्थना कई कि हे रघुनाथ, मां तव्हांजी शरण आयो आहियां, मूंखे पंहिंजी शरण में रखो। अञा युद्ध थियो न आहे रावण सां, थियण वारो आहे कुझु ॾींहंनि में। ऐं पहिरों उन्हनि जो भाउ आयो आहे, रावण जो भाउ विभीषण, उहो रघुनाथ जी खे चए थो, हे प्रभु मूंखे पंहिंजी शरण में रखो। भगवान रघुनाथ मुस्कुराइनि था। जेके भगवान सां गॾु हुया साथी, सभिनी मना कयो। केवल हिकिड़ा हनुमान जी महाराज हुया जिन जवाब न ॾिनो भगवान खे, बाक़ी सभिनीनि मना कयो कि न प्रभु, हिनखे कीअं शरण में रखंदव, हे रावण जो भाउ, दुश्मन जो भाउ, सुभाणे हिन जे भाउ सां लड़ाई थियणी आहे, ऐं हे अॼु शरणागत थियण आयो आहे, तव्हां हिनखे शरण कीअं ॾींदव? मतां हीअ रावण जी कोई चाल हुजे? हिन जो पुराणो हिसाब बि त ॾिसो कुझु, तव्हां हिनखे कीअं शरण ॾींदव? सभिनीनि मना कयो। भगवान मुस्कुराइनि पिया। हनुमान जी महाराज खां पुछियो त हनुमान जी महाराज चयो, बिल्कुलु प्रभु, तव्हां हिननि खे शरण में रखो। भगवान रघुनाथ मुस्कुराइनि था, चवनि था, हनुमान जी, हे त विभीषण आहे, हे त वरी बि दुश्मन जो भाउ आहे, रावण जो भाउ आयो आहे, उहो तो चए कि मूंखे शरण में रखो। अगरि सुभाणे रावण बि हली ईंदो ऐं मूंखे चवंदो न प्रभु मां तव्हांजी शरण आहियां, त मां उनखे बि पंहिंजी शरण में रखंदुमि। चओ हरे राम। उनखे बि पंहिंजी शरण ॾींदुमि। रावण बि अची वियो त भगवान कोई हिसाब न ॾिसंदा आहिनि, कुझु बि न, केवल भाव ॾिसंदा आहिनि। भाव न हुजे हा त भगवान शबरी जा जूठा बेर न खाए न। भगवान वटि कोई कमी आहे? लक्ष्मी माता जंहिंजा चरण थी दबाए। केवल भगवान भाव ॾिसंदा आहिनि, भाव ग्राही जनार्दन।